Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. कि तमाम वो लोग के जो दूसरे सूबों से सिंध में आके बसे थे उनको सिंध की आबादी में शुमार नहीं किया गया बल्कि दूसरे सूबों की आबादी में शुमार किया गया। साथ ही साथ हमारी एक ये भी अंडरस्टैंडिंग हुई है कि हमारे दरमियान राब्ता जारी रहेगा। इख्तलाफात अपनी जगह होते हैं लेकिन ये जो गुफ्त शनीद है ये जारी रहेगी और बहुत सी चीज़ें ऐसी हैं कि जिस पे हमारा और एमकेएम का मौक़िफ़ मुश्तरक है। एक जायज़ मौक़िफ़ अगर है और उस पर कहीं से भी कोई बात आती है तो जाहिर है कि एक जायज़ मौक़िफ़ को हिमायत होती है। हर चंद के अगर आप हमारे साथ आएँ और हमारे सीने से लगे तो हमें बड़ी खुशी होगी। ख्वाहिश आहे त मुत्तहिदा वारा असां सां भाकुर पाए वठनि। पीपल्स पार्टी एमकेएम पाकिस्तान के सिंध हुकूमत में शामिल थियण जी दावत ॾेई छॾी। कराची में पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा वफ़द विच में आदमशुमारी सूदो सूबे जे मसइलनि ते ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़। बहादुराबाद में मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी वफ़द में सईद गनी, ताज हैदर ऐं मुर्तज़ा वहाब ऐं मुत्तहिदा वफ़द में ख्वाजा इज़हारुल हसन, फैसल सब्ज़वारी, जावेद हनीफ़ ऐं ॿिया शामिल। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे ताज हैदर चयो त कराची में टीं धुर खे मढ़ियो वियो आहे। 6हीं आदमशुमारी में सिंध जी 1 करोड़ 40 लख आबादी घटि ॾेखारी वई। ॿेटनि जे मामले ते पीपी ऐं मुत्तहिदा जो मौक़िफ़ साॻियो आहे। पीएमसी जे तकरारी नतीजनि सूदो ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। मुत्तहिदा अॻवान फैसल सब्ज़वारी चयो आहे त पीपी सां मुलाक़ात दौरान अवाम जा मसइला हल करण ते ॻाल्हियूं थियूं। उमीद त अदालत सूदो ॿियनि फोरम्स ते आदमशुमारी जे नतीजनि ख़िलाफ़ वेढ़ में पीपल्स पार्टी असांजो साथ ॾींदी। जब एक कमजोर हुकूमत होती है तो भारत जैसा दुश्मन पाकिस्तान पे वार करता है। कराची में जब मेरे कमरे पर हमला हुआ और आईजी को अगवा कर लिया और पूरी पुलिस फोर्स छुट्टी पर चली गई तो क्या साबित हुआ उससे? इसको पता ही नहीं था वहाँ क्या हुआ है। इसकी हुकूमत पे इसको सिर्फ एक डमी बना के कुर्सी पे बिठाया, ये नहीं जानता था कि कराची में क्या हुआ है। नवाज शरीफ के मुखालिफों ने खुद ही साबित कर दी कि नवाज शरीफ सच कह रहा है। मेरा मुकाबला भी तुमसे नहीं है, मेरा मुकाबला तुम्हारे बड़ों से है। तो क्या आज कुदरत ने नवाज शरीफ की बात को सच्चा साबित किया या नहीं किया? सिलेक्टेड तो है, आप रिजेक्टेड भी होगा इंशाल्लाह। सिलेक्टेड वज़ीर आज़म हाणे रिजेक्टेड थी वेंदो। नवाज शरीफ ॾे वापसि आयो त हुकुमराननि खे ख़बर पइजी वेंदी असांजो जहिड़ो इमरान खान न पर संदसि वॾड़नि सां आहे। मरियम नवाज़ इस्लामाबाद में वर्कर्स कन्वेंशन के खिताब दौरान पीटीआई हुकूमत छिती तनक़ीद। मरियम नवाज़ चयो आहे त रियासत नवाज शरीफ जे हवाले सां नज़रियो आहे त रियासत मथां रियासत क़ाइमु करणु बंदि कयो वञे। कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी वारे वाक़े मां साबित थियो त मुल्क में रियासत मथां रियासत क़ाइमु थियल आहे। डमी वज़ीर आज़म खे वाक़े जी ख़बर ई न हुई। कमज़ोर हुकूमत जे हूंदे दुश्मन मुल्क भारत पाकिस्तान ते वार कंदो आहे। इमरान नियाज़ी जी कमज़ोर हुकूमत में पाकिस्तान कश्मीर जो केस बि हारायो वियो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जो पासपोर्ट 16 फरवरी ते कैंसिल करण जो ऐलान। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त सभु चोर पंहिंजी चोरी बचाइण लाइ गॾिजी विया आहिनि। हुकूमत तरफ़ां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। ऑपोजिशन पार्टीज़ खे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त असेंबलीज़ में अचनि। नवाज शरीफ जो पासपोर्ट 16 फरवरी ते कैंसिल करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी सेनेट ऐं ज़िमनी इलेक्शन्स में हिसो वठंदी। पीडीएम वारा अवाम आॾो वाइखा थी वेंदा। पीपल्स पार्टी फ़ैसिलो करे छॾियो त इस्तीफ़ा सदन एजेंडा में शामिल नाहे। पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च लाइ बि तयारु आहे। नवाज़ लीग वरी इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च में संजीदगी ॾेखारे थी। परॾेही वज़ीर शामिमुद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं बाबर अवान जी अपोजिशन ते छिती तनक़ीद। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त कुझु बि थिए इमरान ख़ान ऐं पीटीआई एहतिसाब जे अमल तां पोइ ते न हटंदा। ख्वाजा आसिफ जी नैब हथां गिरफ़्तारी खां पोइ सियासी इंतकाम जी वावेला कई वई। नैब आज़ादु इदारो आहे, वफ़ाक़ी हुकूमत जे मातहत नाहे। वफ़ाक़ी हुकूमत खे नैब सां न ॻंढणु घुरिजे। नैब जो कानून पीटीआई न ठाहियो हो। नवाज शरीफ सरेंडर करे ऐं ॾे वापसि अची अदालतुनि आॾो पेश थिए। नए साल के मौके ते कौम मथां पेट्रोल बम किराइण जूं तैयारियूं। ओगरा 1 जनवरी खां तेल जा अघ वधाइण जी सिफारिश करे छॾी। पेट्रोल ₹2.96 महंगो करण वारी समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं माणी वई।
हाई स्पीड डीज़ल ₹3.12 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़। गासलेट ऐं लाइट डीज़ल जा अघ बि वधाइण जी सिफ़ारिश। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान ऐं नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ विच में अॼु अहम मुलाक़ात थी रही आहे। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास बाद पैदा थियल सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। नायब मथां ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी वारे मामले ते बि सलाह मशवरा कया वेंदा। मुलाक़ात में JUIF ऐं नवाज़ लीग जा अॻवान बि मौजूदु हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त मौलाना फजलुर रहमान ऐं मरियम नवाज़ तरफ़ां सेनेट तोड़े ज़मीनी इलेक्शन्स में हिस्सो वठण या न वठण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी सेनेट ऐं ज़मीनी इलेक्शन्स में हिस्सो वठण जो फ़ैसिलो कयो हो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत तरफा एक ॾींहं जो राहदारी रिमांड मंजूर करण बाद ख्वाजा आसिफ लाहौर मुंतकिल। नायब लाहौर की टीम तरफा आमदनी का वधीक असासा केस में गिरफ्तार नवाज़ लीग अॻवान ख्वाजा आसिफ के सुभाणे लाहौर की एहतसाब अदालत में पेश कयो वेंदो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में पेशी दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो त 2.5 सालन खां दबाव विधो पियो वञे त नवाज़ शरीफ के छॾे ॾियो। नवाज़ लीग के तोड़ण ऐं नवाज़ शरीफ के कमज़ोर करण की कोशिश कई पई वञे। 2 सालन खां केस हली रहियो आहे। नायब हेल ताईं हिकु बि सबूत पेश न करे सघियो। ख्वाजा आसिफ पार्टी क़यादत सां मुख़लिस आहे। संदसि गिरफ़्तारी सां हिकु ई पैगाम मिले थो त हिते ज़ुल्म ऐं जबर आहे। हुकुमरान PDM ऐं नवाज़ लीग खे दबाव में आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त सदन जमात तरफ़ां सेनेट चूंडनि में हिस्सो वठण बाबति फ़ैसिलो नाहे कयो वियो। फ़िलहाल इहो ई फ़ैसिलो थियो आहे त पार्टी क़यादत आॾो इस्तीफ़ाऊं जमा करायूं वञनि। सिंध की राजधानी कराची में नए साल के मौके ते कलम 144 लागू। हवाई फायरिंग ते पाबंदी लगाई वई। जारी कल नोटिफिकेशन मूजिब भञकड़ी कंदड़नि खिलाफ सख्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सुप्रीम कोर्ट सिंध में ग्रीन बेल्ट बहाल करण ऐं सरकारी ज़मीननि तां जल्द कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। आबपाशी ऐं ॿेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट ॿेले खाते जी ज़मीननि ते ॿीहर वण पोखण, रांदियुनि जे मैदाननि ऐं पार्क्स तां बि कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ तरफ़ां रिपोर्ट पेश। अदालत रिपोर्ट के बि रिकॉर्ड जो हिस्सो बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त सुपर हाईवे ते ॾिसो त 10 माड़ इमारतूं ठहियल आहिनि। सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे शहरनि जा शहर आबाद कया विया आहिनि। यूनिवर्सिटी रोड खां अॻिते ॾिसो त हद दखनियूं ई हद दखनियूं आहिनि। जस्टिस सज्जाद अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त ठठे जी ज़मीननि में वॾी गड़बड़ आहे। हर माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां ॻोठ ठाहे छॾिया आहिनि। अदालत तरफ़ां सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण बाबति तफ़सीली रिपोर्ट पेश करण जो हुकुम। पानी न मिलण ते हिकु मेजर वञी वाटर बोर्ड खे बंदि करे छॾींदो आहे। को मेजर DHA में रहे ऐं खेसि पाणी न मिले त ॾिसूं छा थो थिए। सुप्रीम कोर्ट जा कराची में DHA ऐं क्लिफ्टन जे रहवासियुनि खे पाणी न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त वाटर बोर्ड वारनि पीअण जो पाणी मुहैया करण लाइ 2 लाइन्स विछाए छॾियूं आहिनि। असां जहिड़नि माण्हुनि लाइ अहिड़ियूं ई लाइन्स आहिनि जिन में पाणी ईंदो ई नाहे। अदालत DHA जे रहवासियुनि खे पाणी जी फ़रहमी बाबति वाटर बोर्ड खां 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती। नेपरा हिकु भेरो ॿीहर फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹1.06 महांगी करण की मंजूरी ॾेई छॾी। अक्टूबर महीने में फ्यूल प्राइस एडजस्टमेंट की मद में बिजली 29 पैसा फ़ी यूनिट महांगी थींदी। नवंबर महीने में बिजली 77 पैसा फ़ी यूनिट महांगी थींदी। नेपरा जो चवणु आहे त फ़ैसिले सां बिजली जे वाहिपेदारनि ते 8 अरब रुपया 40 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। सुप्रीम कोर्ट के हुकुम बाद कराची के मुख्तलिफ इलाक़नि में हद दाख़िलियुनि ऐं गैर क़ानूनी कब्ज़नि खिलाफ़ ऑपरेशन। बल्दिया टाउन के मुख्तलिफ इलाक़नि में ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ऐं दुकान राहे पट कया विया। 96 एकड़ सरकारी ज़मीन ते अॼल इमारतूं राहे पट कयूं वयूं।
इंतजामिया जो चवणु आहे त अरबे रुपयनि जी ज़मीन ते कब्ज़ो करण बाद राबतूं क़ाइमु कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ऑपरेशन करे कब्ज़ा ख़त्म कराया। शाहपुर चाकर में बि सदावा शाह जे किनारनि ते गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन। आबपाशी खाते जी ज़मीननि ते कब्ज़ो चढ़ाइण लाइ ग़रीब मशीनरी जो इस्तेमालु। केतिरा ई दुकान ऐं घर त्राहे पट। असांजे रिश्ते खे मां हिनखे हमेशह चवंदी आहियां पंहिंजे माइटनि खे राज़ी कर, हमेशह मूंखे दिलासा ॾींदो रहियो जे ठीकु आहे माइटनि खे राज़ी कंदुमि। कल्ह को नवाब शाह वियो आहे, वञी मंगणी करे आयो आहे, एतिरा साल मूंसां ॻाल्हाए, हुनजी सिम बि नाले निकितल मूं वटि पियल हुआ। मूं चयोमांसि अगरि तुंहिंजा माइट नथा राज़ी थियनि त मूं मां हथ कढ। मूंखे इंसाफ़ खपे बसि, जेको 15 साल मूंखे रिश्तो रखियो अथई, मूंखे ज़लील कयो अथई, मूंखे उहो इंसाफ़ खपे। दरबिलो में नौजवान तरफां शादी जो डटो ॾेई फिरी वञण बाद आपघात जी कोशिश कंदड़ नारी नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल। कारो पत्थर पीअण सबब नारी नाहिद कलू जी हालत ख़राब। नाहिद कलू जो चवणु आहे त अस्पताल में रिकॉर्ड कयल वीडियो बयान मंज़रियाम ते अची वियो। नारी जो चवणु आहे त मख़तूम यासिर 15 सालनि ताईं साणस ॻाल्हाईंदो रहियो ऐं शादी जो डटो ॾिनो। हाणे वरी हुन मंगणी करे छॾी। हुन मूंखे सालनि खां शादी जो पूरो डटो ॾिनो। नारी तरफ़ां धोखो ॾींदड़ नौजवान मख़तूम यासिर ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध जा आबादगार टमाटो ऐं बसर परॾेह मां घुराइण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। उमरकोट, सामारो, नंदो, टिंडो बागो, मलकानी शरीफ, पंगरियो, बुघाण, साकरो ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि जो मुज़ाहिरो। आबादगारनि जो चवणु आहे त सिंधी मार्केट्स में मक़ामी टमाटो ऐं बसर अची विया आहिनि। भाॼियूं परॾेह मां घुराइण सां मक़ामी आबादगारनि खे नुक़सानु थी रहियो आहे। हुकूमत माफ़िया खे फ़ाइदो पहुचाइण लाइ टमाटो ऐं बसर ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। आबादगारनि तरफ़ां टमाटो ऐं बसर परॾेह मां घुराइण जो सिलसिलो बंदि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताब। मुझे के मारे दहशतगर्द काने को धाड़ेल कोने नए मतलब एफआईआर दाखिल है। मुझे भाग के गली को पैसा पा घुरन के को ना नखी मारे छड्यो थन। ये काथों जी इंसाफ सुबह मारे दर ते चले जान। सॼो ज़िम्मेवार एसएचओ ए सेक्शन भी आए, उनन के मुअत्तल करे और उनन ते कत्ल जो मुकदमो दर्ज कयो वने। खैरपुर पुलिस जी मुबैना वहशियाने तशद्दुद में फौत थियल पोहरियत सरफराज खोखर जे वारसनि जो लाश रखी धरणो। एसएसपी ऑफिस आलो धरणे दौरान मुतासिरनि ऐं पुलिस अहलकारनि में मुंहुं मारी। ए सेक्शन थाणे जी पुलिस पोहरियत खे मुबैना तशद्दुद में क़त्ल करण बाद लाश बाबूशाह कॉलोनी मोकिले छॾियो हो। पोहरियत जे वारसनि दाहियो आहे त सरफराज खोखर गॾा गाॾो हलाए पेट गुज़र कंदो हो। पुलिस गुज़िरियल राति खेसि बिना जवाज़ गिरफ़्तार करण बाद क़त्ल करे छॾियो। पोहरियत जे वारसनि तरफ़ां ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल करण ऐं खेनि गिरफ़्तार करण जो मुतालबो। एसएसपी खैरपुर ए सेक्शन थाणे जी 5 अहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो। मुअत्तल थियल अहलकारनि में अब्दुल शकूर नारेजो, नदीम सियाल, शाहनवाज़ हुलियो, सईद शेख ऐं इख़लाक़ मीरानी शामिल। धरनो ख़त्म थियण बाद पोहरियत जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। इनके खणी विया साईं, इनके खणी विया 18,000 मूंखां यूसुफ नारे जे वठी बलो साहब जे सां बलो साहब मूंखे रंगो टाकर पियो ॾे पैसा ॾे न त अपराध ॾींदो। एतिरो ॾींहं जो वाक़ियो आहे, हे ज़ुल्म साईं। खैरपुर पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि जो शिकार खदड़ो फ़कीर बि एसएसपी ऑफिस आरो धरणे में शामिल। खदड़े फ़कीर इरशाद खोखर जूं बि पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दाहूं। खदड़े फ़कीर दाहियो आहे त पुलिस मुंहिंजे माइट खे बि 3 ॾींहं अॻु खबरे वई आज़ादी लाइ 18,000 रुपया रिश्वत घुरी वई। इनकार करण ते माइट खे हाफ ट्राई करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। मजबूर थी पुलिस खे रिश्वत ॾिनी ऐं माइट खे आज़ादु करायो। खदड़े फ़कीर तरफ़ां शहरियुनि जो जीअण आज़ादु कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।
घोट की पुलिस जो कारनामो धाड़ेलन जे चंबे मां पाण छॾाए थाणे ते पहुतल नौजवान ऐं संदसि पीउ खे कैद करे छॾियो। पुलिस ॻोठाणे जी कार बि तहवील में वठी छॾी। कुझु ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान मोहसिन महर धाड़ेलन जे चंबे मां पाण छॾाए घर पहुतो। नौजवान ऐं संदसि वालिद इमामदीन महर बाज़ियाबी जो इतला ॾियण लाइ थाणे ते पहुता त पुलिस खेनि कैद करे छॾियो। ॻोठाणे अमानुल्ला महर जो चवणु आहे त पुलिस संदसि भाउ ऐं भाइटे बाबति कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु नाहे। ख़बर नाहे त खेनि छो ऐं किथे कैद कयो वियो। ॻोठाणे तरफ़ां SSP सूदो ॿियनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। सिंध जे नामियारे कहाणीकार रसूल बख्श दर्स जो मढ़ मीठी मां हवाले। जमपीर में रसूल बख्श दर्स जे जनाज़ नमाज़ दौरान अदीबनि, शाइरनि, लिखारियुनि ऐं क़ौम परस्त अॻवाननि सूदो वॾेग में माण्हुनि जी शिरकत। रसूल बख्श दर्स डिघे अरसे ताईं गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला रहण बाद गुज़िरियल राति कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। सुञाणंदड़नि तरफ़ां रसूल बख्श दर्स जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। हैदराबाद जे गुलशन हामिद वारे इलाइक़े में रोलू कुतनि जो मासूम ॿारड़ी ते हमिलो कुतनि 2 सालनि जी तैयबा खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मासूम ॿारड़ी जो चहिरो ऐं अखि मुतासिर। नीगरी जे वारसनि चयो आहे त रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ दाहिण बावजूदि इंतिज़ामिया कार्रवाई न कई। टंडो यूसुफ पुलिस बि इंतिज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मटियारी में रोलू कुतनि 2 औरतुनि ऐं हिक ॿारड़े खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। रहवासियुनि तरफ़ां कुता मार मुहिम शुरू न थियण ते इंतिज़ामिया ख़िलाफ़ दाहूं। ठठो भरिसां पुलिस जी कार्रवाई दौरान लखे रुपयनि जी जाली करंसी हथ। पुलिस मकरी बाईपास ते कार खे रोके झड़ती वरिती। पुलिस तरफ़ां कार मां 3,10,000 रुपया नकली नोट हथ करण जी दावा। हिकु जवाबदार निज़ाम मक्सी गिरफ़्तार। पुलिस कार बि तहवील में वठी छॾी। जवाबदार खां पुछागाछ जारी। ऐं फवाद आलम जी सेंचुरी ज़ाया। न्यूज़ीलैंड माउंट मैग्नोई टेस्ट में पाकिस्तान खे 101 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तानी टीम 372 रन्स जे जवाब में 271 रन्स ते ऑल आउट। फवाद आलम खां पोइ क़ौमी टीम जो को बि रांदीगर पिच ते न बीही सघियो। कप्तान मोहम्मद रमज़ान 60, अज़हर अली 38 ऐं फ़हीम अशरफ 19 रन्सूं ठाहियूं। शान मसूद, आबिद अली ऐं यासिर शाह रन्स ठाहिण बिना पवेलियन भेड़ा। न्यूज़ीलैंड जो कप्तान विलियमसन में मैन ऑफ द मैच करार। पाकिस्तान खे शिकस्त बाद 2 मैचेस वारी टेस्ट सीरीज़ में न्यूज़ीलैंड खे 1 मैच जी सरसी हासिल। न्यूज़ीलैंड ICC टेस्ट रैंकिंग में पहिरियों भेरो पहिरें नंबर ते अची वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सवाल ॾिठियूं। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अब ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।